आपे रावण हार दाता जेको भी करण वारो आ सिर्फ तू हो। सुखमनी साहब में पढ़दा हूं, करन करावन आपे आप सदा सदा नानक हर जा। वरी साहब जंदा करन करावन करने हार इसके हाथ खा विचार। जेको करे दोनों वो सदगुरु पाण करे दो। कदी कदी रंग जा समझी ना ईंदा, खिन में राजा खिन में बेखारी, खिन में नीच खिन में ऊंच करे छॾे थो। हिकिड़े खिन में ठाहे छॾे थो, हिकु खिन में ड्राहे छॾे थो। उनजी रमज़ उहो ई ॼाणे। कोई पुछी सघंदो आहे कि तूं छो कयो आहे। कंहिं बंदे में हिम्मत जे कोई घर मां हलियो वञे थो, कंहिंजी मौत थी वञे थी, केॾो असांजो प्यार हूंदो आहे पंहिंजे घर जे भातियुनि सां। पर जेको कोई छॾे वञे थो, पोइ कॾहिं हिम्मत थींदी आहे गुरू खां पुछूं तूं छो फसियो? औकात हूंदी आहे बंदे जी? छो न पुछंदा आहियूं? छो जो ख़बर आहे मोकिलियो उन हुयो, आयासीं पाण सां गॾु रिश्ता नाता वठी आयासीं, कोई गॾु आयो हुयो। जेको वञूं था पोइ गुरू खे मयार छो आहे? जे सतगुरु ॾे थो पोइ ॾाढा ख़ुशियूं, जे सतगुरु कोई दात वठी छॾे थो पोइ मेणा ओलामा छो आहिनि? छो जो सतगुरु दग में चई छॾियो, बंदे खे ख़बर आहे नांगे आवणा नांगे जाना हर हुक्म पाया क्या कीजे। नंगो आए नंगो ही हलियो वेंदे। आए शरीर ते कपड़ा न हुया, जे वेंदे पोइ बि इनी कफन को सिवा ॿियो कुझु बि न पवंदो शरीर ते। हिकिड़ी सुई तक बि तोखे ताक़त न आहे तूं पाण सां गॾु खणी वञे मथे। सतगुरु तोखे चयो नांगे आवणा नांगे जाना हर हुक्म पाया क्या कीजे। जिसकी वस्त सोई ले जाएगा रोज किसे स्यों कीजे। जंहिंजी ॾिनल दात आहे उहो ई वठी वेंदो, पोइ तुंहिंजी कावड़ कंहिंसां आहे? छाजी कावड़ आहे? जे सतगुरु दात नथो ॾे त पोइ मेणा आहिनि। जे सतगुरु दात ॾेई छॾे थो त पोइ माण आहे। गुरू खे त कंहिं रूप में बि असां यादि नाहे कयो। काथे मन में इहो न आहे सोचो पातशाह जे तूं रुतबा बख़्शे छॾिया आहिनि या तुंहिंजी देन आहे। कल घोटकी हाज़िरी हुई, उते बि इहा शइ चई, कल कोई सुञाणे न पियो, अॼु सभु भाई साहब करे वाहिगुरु कंदा आहिनि। अॼु सभु दीदी दीदी करे प्यार ॾींदा आहिनि। कल औकात कीड़नि जहिड़ी हुई, अॼु माण्हू रीसां कंदा आहिनि। कंहिंजी ॾिनल दात आहे, कंहिंजी बख़्शीश आहे? बंदे जी औकात आहे छा? सभु छो न इज़त वठनि था पोइ? दाते दात रखी हथ अपने, जिस भावे तिस ॾेई। पर गुरू खे वणण लाइ न उहे कम करणा पवंदा आहिनि। कोई ॿार हुकुम में न हुजे, कोई ॿार कंहिंजी ॻाल्हि कंहिं माउ पीउ जी न मञे न, उहो ॿार बि नाहे वणंदो। चवंदा आहियूं न मुंहिंजे चए में नाहे। केतिरा ई माउ पीउ ते वेठा, ॿ पुट हुजनि घर में, हिकिड़ो चए में हुजे हर ॻाल्हि मञे, ॿियो हर ॻाल्हि ते साम्हूं हले वर्दी ॾे। कहिड़ो वणंदो माउ पीउ खे? ॿुधायो साथ संगत जी, सभु वॾा वेठा हो, कहिड़ो वणंदो? जेको चए में हूंदो न। हिते असां तव्हां 100 जी तादाद में, हज़ारनि जी तादाद में गुरू दरबार में वेंदा अची, जपीदा बि सभु, सजदो बि सभु कयूं था, मथो बि सभु टेकूं था, अरदास में हथ जोड़े बियूं बि सभु था। गुरू ॿुधंदो कंहिंजी? जेको उनजी मञींदो।